नाज़रीन, मीरवा गुरचाणी में इलेक्शन जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। कारगर गॾिजाणियूं कयूं पियूं वञनि। उन अवल सां पेश आहे ये रिपोर्ट। पूरे मुल्क जी मीरवा गुरचाणी में भी इलेक्शन 2024 तैयारियों ज़ोर शोर से जारी हैं। इन हवाले से मुख्तलिफ पार्टियों के उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार पारा मुख्तलिफ कारन में टीमों गॾिजाणियूं ऐं जलसा जुलूस कया पिया वञनि। अचो त हिते मौजूद शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करूं त गुज़िरियल 5 सालनि के हवाले से टाउन कमेटी मीरवा गुरचाणी में कहिड़ा कमकार थिया आहिनि। असांजी शहर की आबादी तकरीबन 30 खां 35 हज़ार है, पर अज ताईं असांजे जेका भी MN MP साबिका हींअर साबिका आहिनि उन्हनि असांखे रुगो लोलीपॉप ॾिनो आहे। असांजी मीरवा जो जेको मेन प्रोजेक्ट आहिनि जंहिंमें सेहत खातो आहे, तालीम खातो आहे, रोड जो आहे, वाटर सप्लाई जो आहे, पर असां हिते जी आवाम जेका है बस असांखे रुगो लोलीपॉप ॾियनि था। ॾिठो वञे त शाखूं आहिनि, वाह आहिनि, ये पक्का कया विया आहिनि। मेन रोड जेके भी आहिनि पूरे सिंध में उहे ठाहिया विया आहिनि, मगर कुछ किथे कोताहियूं ज़रूर आहिनि। बच्चे तालीम से महरूम, मरीज दवाई और अस्पताल और डॉक्टर से महरूम, आवाम पानी के लिए दर बदर की ठोकरें खाने पर मजबूर, रोजगार 0/0, कारोबार आपके सामने। ये मीरवा की मेन चौक है। घाट के इंतजार में पूरा दिन गुजर जाता है दुकानदारों के पास, क्योंकि लोगों के पास भूख और अफलास इस टाइम अरूज पर है, बदअमनी अरूज पर है। कैमरामैन शाजिब अली रुस्तमानी, अरशद अली रुस्तमानी।